जो मुख्तियार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ हिन शहर में सांगिन सारन खे कया शामिल कचे वारन खे उन मारन खे पहवारन खे मुझ मालिक जे त जमार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ मेहरान जा बई हे पासा हिन हे सिंधु नदी जा असासा हिन हर जाए हिन जा हासा हिन कच्चे जात कंधार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ जिन साधन खे संचारन खे जिन ईज़ा यो पे प्यारन खे उन मोगन खे मुहकारन खे जा घरड़े गुस्से मां गार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ शानवाज़ अब्बासी प्यारे जो सूरिया सखी सो भारे जो दिले रदो दे दिल वारे जो कया कुछ किसो त शुमार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ हे हीणन लय हथियार बणियो ऐं मज़लूमन जो यार बणियो ऐं पांजन जे लय प्यार बणियो बाक़ी ॾाढन लय ॾहकार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ शायद 99 साल हुयो गॾ ॿिया बि हुया इकबाल हुयो सिध दंग करण जो ख्याल हुयो थियो गोलन जो वसकार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ वयो ॿियनि जे भले जे कान उते खुद ज़ख्मी थी पियो पाण उते इकबाल जे सीने साण उते लगी गोली गज़बदार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ इनकलाब उता जण उभरियो ही हुयो ॾाढनि खां बि डुबरो ही पर ज़ोर वठी थियो ज़बरो ही खये हिम्मत जो हथियार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ गॾु बेटी जूं में ड़ाका थिया दिल दुश्मन जीअ में धाका थिया को वण वण में हे वाका थिया कयो कठ कलोड़न यार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ कया ॻोठ कलोड़न खोड़ कठे जम जवानन जा थिया जोड़ कठे गॾु हूंदासीं हर मोड़ कठे थिया अल्लाह लगे इकरार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ जेके कौल कसम विया टोड़ींदा मुंहं मारन खां विया मोड़ींदा से लाशक नियतूं लोड़ींदा उहे कूड़ा भाड़ी बेकार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ जेके कौल कसम विया टोड़ींदा मुंहं मारन खां विया मोड़ींदा से लाशक नियतूं लोड़ींदा उहे कूड़ा भाड़ी बेकार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ थी गैर जे दिल में गैर वयो वधी पोत वॾे सां वेर वयो थी शहीद महरम शेर वयो कया लिकी वेर नवार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ कया याद कलोड़न कहड़न खे शानवाज़ अब्बासी जहड़न खे जंहिं हौश ॾियारियो लेड़न खे कई साधन खे होशियार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ मोहम्मद ईसा कलोड़ो मोर हुयो हजी सूमर भी शहज़ोर हुयो को दौर उन्हनि जो भी दौर हुयो हुया यारन जाता यार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ नवाब कलोड़ो नर हुयो जंहिंजो ॾेह सजे में डर हुयो मथे कौम जो काफ़ी कर हुयो हूंदो बिस्त अंदर सो बहार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ चयो त केटी मूसे बुघे ते काह कयूं बंद चारई किबला राह कयूं सही सिर न बचे को सलाह कयूं कयूं हमलो थी होशियार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ चारई राह कयूं सही सिर न बचे को सलाह कयूं कयूं बंद चारई किबला राह कयूं जेते काह कयूं बंद चारई किबला राह कयूं सही सिर न बचे का सलाह कयूं कयूं हमलो थी होशियार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ 2001 जी ॻाल्हि कयां 3-4 ॾे जेतिरो ख्याल कयां अचन लुड़का अखियूं थो लाल कयां कया दुखन दिल में दार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ हे हमलो हे कर 4 में थियो जंहिंमें भाउ मुंहिंजो थी शहीद वयो यासीन हारून भी जख्मी थियो दाऊद असां खां धार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ चवन पिया त कलोड़ा पीसिजी विया ॾिसी हड़ई माण्हू हीसिजी विया बस कोन हलियुनि पोइ विसामिजी विया थियनि हमला सभु बेकार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ हीअ बि गम जी ॿुध गुफ़्तार डिसंबर 4 अरबा वार क़ौम खां हीरो थी वियो धार हुयो साल है 2000 मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ ज़ात अब्बासी कलोड़ा प्यारी या अली हैदर इज्जत वारी या को मकावन खे भी प्यारी या आयूं पंजतन जे आधार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ दिन सोबू रब सतार मियाँ।